अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू इन्फोडेक्स। इन्फोडेक्स में तव्हांखे खुश आमदीद। तव्हां माइक्रोसॉफ्ट एक्सेल सिखी रहिया आहियो, जंहिंमें तव्हां हींअर फार्मूला जेको उनजो सीरीज़ तव्हां सिखी रहिया आहियो। फार्मूलाज़ में ही तव्हां हींअर एब्सोल्यूट सेल रेफरेंस इहो सिखो पिया, जंहिंमें हिन वीडियो में तव्हांखे हाणे रो ऐं कॉलम ॿिन्ही खे बाइंड करणु तव्हांखे ॿुधाइबो। कॉन्स्टेंट करण की रो के कॉन्स्टेंट कजे ऐं कीअं कॉलम के कॉन्स्टेंट कजे। दोस्तों हींअर असांखे हीअ ॾिसो जेको तव्हांजे साम्हूं शीट खुली पई आहे, इन में हाणे हीअ जेको मथां आहे न, इहा असां परसेंटेज आहे, यानी कि हिन प्राइस ते केतिरा केतिरा परसेंट ठहे थो। दोस्तों हीअ जेको परसेंटेज आहे न, परसेंटेज आहे हीअ असांजी जेका अमाउंट आहे, अमाउंट ते परसेंट जे बेस ते केतिरी कमीशन ठहे थी। असीं थोरो विच में जेको ॾेई था छॾूं, हिकिड़ी लाइन इंसर्ट था कयूं राइट क्लिक करे। हाँ हिन रो के बाइंड कंदासीं, कहिड़ो 6 नंबर रो के बाइंड कंदासीं ऐं हिन कॉलम के बाइंड कराए चवंदासीं जे अॻिते जी जीम हर जेको बि हाणे 10% जो जेका आहे कॉलम है न, उनमें हिन प्राइस जे हिसाब सां 10% सभिनी जी 10% वैल्यू निकिरी वञे हली। अच्छा, इनके अलावा 15% जेकर 15% आहे त हिन 15% जे हिसाब सां भाई कीमत वारी साॻी हिन कीमत जे हिसाब सां 15% ते केतिरी कमीशन थींदी। हिन कीमत साॻी हिन कमी जे जेकॾहिं 20% थिए त केतिरी थींदी, हिन जी जेकॾहिं 25% थिए त कीअं थींदी। ॾिसोसि हिन ते इक्वल साइन था दॿायूंसि ऐं हाणे असीं हिन खे मल्टीप्लाए पहिरीं आम मिसाल में तव्हांखे ॿुधायांसि। ॾिसोसि रिज़ल्ट असांखे ग़लति मिली वियो, बाइंड नाहे थियल। असीं हिन खे फ़िलहाल यानी कि रो में बाइंड कंदासीं। फर्स्ट में रो बाइंड कीअं कंदासीं, ॾिसोसि हीअ जेका रो आहे न, इहा रो असीं बाइंड कंदासीं। कहिड़ी रो आहे, 6 आहे, लेकिन असां डी जेका न डी कॉलम आहे, करे सी डी जेको कॉलम इशू कराए पियो, इहा 6 जेका रो बाइंड कंदासीं। 6 जॻह डॉलर साइन, ठीकु आहे, 6 रो असांजी बाइंड थी हली। हाणे जेकॾहिं असीं ॾिसो हेठि कंदासीं, रो जेका आहे 6 बाइंड थी हली, बट रिज़ल्ट अञा जेको असांजो ॾिसोसि कोन थो फ़र्क़ु पए न हींअर, बिकॉज़ हिकिड़ो सेल आहे। जेकॾहिं असीं जीअं हिनखे मूव कंदासीं कॉलम खे, त असांजो रिज़ल्ट चेंज थींदो रहो। हाणे ॾिसोसि रिज़ल्ट बिल्कुलु चेंज। रो ॾिसो 15% खणे पियो, बट हाणे हिन जो न पियो ॾिए असांखे, जेका असांजो जेको प्राइस आहे न, अमाउंट जेका एक्चुअल जेका प्राइस आहे न, उन जो असां न पियो ॾिए, बल्कि हिन सेल जो खणे पियो 10% वारे जो। असीं चवंदा 10% वारे न खणे, बल्कि असांजे एक्चुअल अमाउंट खे खणे न। इन जे मथां हेडिंग तव्हांखे ॾेई छॾियोसि, एक्चुअल अमाउंट ऐं हिन खे डबल क्लिक करे विथ सेट कयो। ठीकु आहे, एक्चुअल अमाउंट खे न पियो खणे। ॾिसो एक्चुअल अमाउंट न आहे। इन जी वजह छा आहे, बिकॉज़ कॉलम जेको आहे न D8 आहे। हाणे डी जेको आहे, हिन वारो D8 कयो त असीं चवंदा सी जेको आहे न, सी कॉलम खे बाइंड हुजे। हिन में त सी आहे, लेकिन हिन में जीअं असां कॉलम खे जेको फार्मूला आहे कॉलम वाइज़ कॉपी कयोसीं त पोइ असांखे वरी ग़लति रिज़ल्ट मिली। उन करे सी खे कंदासीं डॉलर सां ॾे बाइंड कंदासीं। जॾहिं रो न पिया करूं, उन करे छो त ॾिसोसि रो असांखे हीअ इन करे बाइंड करणी आहे, जो असांखे हीअ जेका डेटा आहे न, असांजी इन हिकिड़े ई रो में रहे पई। जॾहिं त कॉलम कोन्हे बाइंड करणो, बिकॉज़ कॉलम भले चेंज थींदो रहे। ठीकु आहे, ऐं हिन पासे छा थी रहे, असांजे कॉलम हिकिड़े में ई असांजी डेटा आहे सी में, लेकिन रो अलॻि अलॻि जे हिसाब सां असांखे जेको फार्मूला अप्लाई करिणो न, हे सभिनी रो में चेंज थींदो रहे। हेॾां रो सेम 6 ई रहे, लेकिन कॉलम जेके आहिनि चेंज थींदा रहनि। हाणे ॾिसोसि दोस्तो, हीअ जेको हिकिड़ो असांजो फार्मूला सेट थी वियो आहे हिकिड़े सेल में, सिर्फ़ु हिकिड़े में असां सेट कयो आहे। इन हिकिड़े सेल खे जेकॾहिं असीं हितां खणी वियूंसि था ऐं इन साॻी खे सभिनी ते जेकॾहिं अप्लाई कंदासीं, त असांजो रिज़ल्ट बिल्कुलु ई ग़लति ज़रूरु बि न हूंदो। सिर्फ़ु हिकिड़े ते ॾिसो फार्मूला सेट करण सां सॼी रिज़ल्ट ओके कीअं थींदी, तव्हांखे चेक करे ॾेखारियोसि। जेकॾहिं ॾिसो लास्ट बिल्कुलु सेल ते करो था, ॾिसोसि 40% कहिड़ी अमाउंट जो, ॾिसो हिन अमाउंट जो। जेकॾहिं असीं 30% ॾिसूंसि कहिड़ी अमाउंट जो, 30% ॾिसो हिन अमाउंट जो। जेकॾहिं शुरू वारो जेको हीअ करूं था 25% ॾिसो कहिड़ी अमाउंट जो, फर्स्ट ॿुधाए पियो, ॾिसो सी, ॾिसो 25 ॾिसो हिन अमाउंट जो। ऐं वरी जेकॾहिं हिन में लास्ट में 15% ॾिसो त हिन अमाउंट जो। ॾिसो दोस्तो, त असां केतिरी जेको सेल रेफरेंस जे करे असांखे फ़ाइदो मिली वञो। त हाणे जेको असां ॿेरी जेका बाइंड रो में तव्हांखे शीट हिकिड़ी छॾे आयासीं, ॿुधायो हो तव्हांखे मूं त इन खे बि असीं जेको जॾहिं असीं कॉलम खे बाइंड करण बि सिखंदासीं न, तॾहिं असांजो ॿई क्लियर थींदा। त हिन में असांजो क्लियर थियो, असां कॉलम खे बाइंड करे वियासीं ऐं रो बि असां बाइंड कईसीं। ठीकु आहे, त फार्मूला असांजो इन हिसाब सां ऑटोफिल में पाण असांखे सहूलियत ॾिनी, जेको असां सॼी ही
यानी ऑटो फिल में फॉर्मेट करे न तो असांखे हर सेल में अलग अलग फॉर्मूला सेट करणो पवे यार दोस्तों। बाइंड रो में हलोस, बाइंड रो में हाणे ॾिसो ही सभु कॉन्स्टेंट में जेको खयो पे ॾिसो हर वारे हिकिड़ो जेको क्वांटिटी न 5 आहे इहा हिन सां मल्टीप्लाई थी पई चेंज थियनि पिया, लेकिन हिन में फाइनल ॾिसो हिन में बि ॾिसो ही कॉन्स्टेंट रहे पियो सेल, ठीकु आहे। त असीं चाहियूं था त सेल ही जेको न सेल जेका आहे हिनजी रो बि कॉन्स्टेंट आहे, असीं रो कॉन्स्टेंट न आहे करणी, असल में छा आहे कॉलम सी आहे ओके बाइंड आहे भले ठीकु आहे, डॉलर साइन कॉलम खे न कॉलम सी खे बाइंड करे रखूंसि था, बट रो जेकॾहिं साॻी बाइंड थींदी न त पोइ ही सेल अॻे चुटंदी ई कोन, असीं रो खे बाइंड नथा करूं। 14 15 16 17 बल्कि थींदी रहे हर सेल में भले, लेकिन कॉलम जेको न सी ई रहे। हाणे एंटर करियोसि, हाणे जॾहिं असीं ॾिसोसि इनके हिते सेट करियोसि था ऐं वरी इनके हिते सेट करियोसि था सभिनी में, सो प्राइस चेंज थी वेली। हाणे छा थी वियो ॾिसो ही त असांखे हिन साॻिन में हिन में करे पियो, असीं लास्ट वारे खे चेक करियोसि भला, ही ॾिसोसि पोमीग्रेनेट खे हिन जी क्वांटिटी जे हिसाब सां, यानी कि हर क्वांटिटी वाइज़ अलॻि असांखे प्राइस ॿुधाए पियो। जेकॾहिं 5 जी क्वांटिटी हुजे त प्राइस ही थींदी, 10 हुजे त पोइ ही थींदी, अदरवाइज़ अञा जेकॾहिं ॿी का हुजे हा सपोज असीं 5 करूं था, सभु वैल्यू ॾिसो सभु दोस्तों चेंज थींदो आहे। 10 आहे ऑलरेडी 10 आहे, हीअ जेकॾहिं 20 करूं था त हिन कॉलम जो टोटल वैल्यू ॾिसो चेंज थींदो, सभु चेंज थी वियो ॾिसो। 30 करूं था सभु चेंज थी वियो ॾिसो, 35 करूं था, 40 करूं था एंड 50 करूं था, सभु ॾिसो वैल्यूज़ चेंज थी वियो। तो दोस्तों इहो हो सेल डिफरेंस, एब्सोल्यूट सेल रेफरेंस, जेके 4 बल्कि मुख़्तलिफ़ जेके हिस्सनि में विराए करे मूं तव्हांखे सम्झाया, जंहिंमें पहिरें में असां जेके सेल खे बाइंड करे छॾियोसीं, सेल हिकिड़ो कॉन्स्टेंट रहंदो जेको सभिनी सां हिकिड़ो ई सेल मल्टीप्लाई थी या फॉर्मूला में यूज़ थींदो। ॿिए नंबर में तव्हांखे रो जेका आहे उनखे बाइंड कयोसीं, त यानी कि रो जेका आहे लाइन आहे उहा हिकिड़ी सेम रहे, जॾहिं त कॉलम भले चेंज थींदो रहे। ऐं 3 सीरीज़ में वरी कॉलम खे बाइंड कयोसीं, यानी कॉलम भले चेंज न थिए, कॉलम बिल्कुलु कॉन्स्टेंट रहे ऐं रो भले चेंज थींदी रहे। ऐं लास्ट जेको हिन वीडियो में तव्हांखे ॾेखारियोसि उन में इहो कॉलम बि कॉन्स्टेंट रहे, रो बि कॉन्स्टेंट रहे, हिकिड़े यानी कि जेको फार्मूला में न जंहिंमें हिकिड़ो जेको एटम आहे उन में कॉलम कॉन्स्टेंट रहे, रो चेंज थींदी रहे, वरी ॿियो जेको आहे उन यानी कि सेल जे हिसाब सां जेको रो कॉन्स्टेंट रहे ऐं सेल चेंज थींदो, कॉलम चेंज थींदो रहे।